कराची मां रिपोर्ट करे रहियो आहे असद अली। कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड जे मुबैना लापरवाही जे करे 10 सालनि जो मासूम ॿार ज़मीर हुसैन मक्सी लॻ धणी बख़्श बिरोही ॻोठ सोराब ॻोठ यूसी 7 लॻ खुलियल खॾ में किरी फौत थी वियो। तफ़सील मुताबिक़ सेराब ॻोठ टाउन यूसी 7 जे धणी बख़्श बिरोही ॻोठ लॻ केतिरनि ई सालनि खां उते मौजूद उन्ही खॾ हिकु डिॼारींदड़ निशानी हुई, पर शिकायतुनि जे बावजूद का बि कार्रवाई न कई वई। अॼु हिकु मासूम ॿार खे गिड़काए वई। ॿार जी लाश मिलण खां पोइ घर में कोहराम मची वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हुयो त धणी बख़्श बिरोही ॻोठ मां पंहिंजे साफ़ मिठे पाणी जी 36 इंच जी लाइन गुज़रे थी, जंहिंजी मरमत लाइ वाटर बोर्ड अमले 2 ॾींहं अॻु जी खोटाई कई हुई, जेका मरमती कमु मुकमल करण खां पोइ खोटियल खॾ खे न पूरियो वियो, जंहिं जे करे उन में बि पाणी भीजी वियो ऐं हीउ वाक़ियो पेश आयो। मेन लाइन मरकज़ी रस्ते ते वाक़ई आहे, जितां रोज़ानो मर्द औरतूं ऐं ॿार गॾु गुज़र कनि था। मोहम्मद ज़मीर वल्द अब्दुल सुबुह तक़रीबन 7 वॻे घरां निकितो त रस्ते में बेध्यानी सबबि खुलियल खॾ में किरी पियो। काफ़ी ॻोल्हा खां पोइ ज़मीर जो लाश पाणी मां कढी वियो आहे। ज़मीर जे वालिद अब्दुल जब्बार मक्सी ओलह प्रेस क्लब जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर बोर्ड अमले घरनि अॻियां खोटाई करे खॾ खुलियल छॾे ॾिनी, जंहिं सबबि संदसि पुटु हयाती विञाए वेठो आहे। हुन चयो त मुंहिंजो जिगर ज़मीर लापरवाही जो शिकार थियो आहे। मुतासिर ख़ानदान ऐं इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी ज़िम्मेवार वाटर बोर्ड अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं खोटाई कयल मेन लाइन जी खॾ खे फौरी तौर ते भरे महफ़ूज़ बणायो वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा अलमनाक वाक़िया पेश ॿीहर न अचनि।